अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनी खे ख़बर आहे त मां सिंधी टेली फिल्म सिंधूअ जो कसम ते अॻु में बि हिकिड़ो वीडियो ठाहे चुको आहियां, जंहिंमें मां टोटल 5 मिस्टेकूं ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन टेली फिल्म में काफ़ी सारी मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे अॼु हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिन मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं वीडियो शुरू करण खां पहिरियां जेके बि दोस्त अञा ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे बर वक़्तु मिलंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 6। दोस्तों हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसो त हिन शख़्स खे हिन जॻह ते का बि मिटी लॻल न आहे। दोस्तों हिकु दफ़ो तव्हां ॿीहर ॾिसो त हिन शख़्स खे हिन जॻह ते का बि मिटी लॻल न आहे। दरअसल दोस्तों हिन सीन में जहिड़ो थियो हो ऐं जहिड़े जे दौरान हिन खे हिन जॻह ते का बि मिटी न लॻी हुई ऐं न हींअर लॻल आहे। तव्हां गौर सां ॾिसी रहिया हूंदा। ऐं दोस्तों जॾहिं जहिड़ो करे इहो शख़्स घर थो पहुचे त तव्हां ॾिसो हाणे इन शख़्स खे इन जॻह ते मिटी लॻल आहे। जंहिं वक़्तु जहिड़ो ख़तमु थी चुको हुयो उन वक़्तु हिन शख़्स खे इन जॻह ते मिटी लॻल कान हुई, पर जॾहिं वरी घर पहुतो त इन शख़्स खे इन जॻह ते मिटी लॻल आहे। जहिड़ो ख़तमु थियो पोइ घर पहुतो। हाणे हिन खे हिते मिटी या जहिड़े में त कान लॻी हुई, पोइ ख़बर न आहे त हिन छो ऐं किथां आई। ऐं दोस्तों हीअ मिस्टेक अञा हिते ख़तमु न आहे थी। ऐं दोस्तों उन साॻिए पहिरें सीन में तव्हां वरी हिन शख़्स खे ॾिसो त हिन वक़्तु हिन शख़्स खे हिन जॻह ते गिटे ते मिटी लॻल कान्हे। दोस्तों तव्हां हिकु दफ़ो ॿीहर ॾिसो त हिन शख़्स खे हिन वक़्तु हिन जॻह ते का बि मिटी लॻल कान्हे। हिते दोस्तों जहिड़ो ख़तमु थी चुको आहे हिननि जहिड़ो कयो हो, पर दोस्तों जंहिं वक़्तु जहिड़ो ख़तमु थियो आहे त तव्हां ॾिसो हिन खे हिन जॻह ते का बि मिटी लॻल न आहे। ऐं दोस्तों जंहिं वक़्तु जहिड़ो ख़तमु करे घर थो पहुचे त तव्हां ॾिसो हाणे हिन खे इन जॻह ते मिटी लॻल आहे। इन गिटे ते इन जॻह ते मिटी लॻल आहे मुंहं जे हिन पासे ते। दोस्तों हीअ बि वॾी मिस्टेक आहे। उमेद थो कयां त इहे ॿई मिस्टेकूं तव्हांखे सम्झ में अची वई हूंदियूं। मिस्टेक नंबर 7। दोस्तों हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसो त हिन वक़्तु हिन शख़्स खे हीउ थेलो हिन जे कुल्हे में आहे। दोस्तों हिन वक़्तु हीउ थेलो हिन शख़्स जे कुल्हे में आहे। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु सेकेंड खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त तव्हां ॾिसो उहो साॻियो थेलो हाणे हिन जे ॻिचीअ में आहे। हीउ ॾिसो उहो साॻियो थेलो हाणे हिन जे ॻिचीअ में आहे, जेको थेलो हिकु सेकेंड पहिरियां हिन जे कुल्हे में हुयो। दोस्तों हीअ बि वॾी मिस्टेक आहे हिन फिल्म में। मिस्टेक नंबर 8। दोस्तों हिन सीन में तव्हां गौर सां ॿुधो त हीउ शख़्स छा पियो चवे। मां हिन त जो SHO अली रोशन आहियां। मां हिन त जो SHO अली रोशन आहियां। 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 दोस्तों हीउ शख़्स पंहिंजो नालो हिन हद जो SHO अली रोशन थो ॿुधाए। पर दोस्तों जेकर तव्हां हिन सीन ते गौर कयो जंहिं सीन में इन SHO खे हीअ वर्दी पई आहे त दोस्तों हिन वर्दीअ ते हिते ॾिसो हिन जो नालो वक़ार लिखियो पियो आहे। हीउ ॾिसो दोस्तों हिन जो नालो अली रोशन न पर वक़ार लिखियलु आहे। हीउ ॾिसो दोस्तों हीअ हिकु वॾी 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 मिस्टेक आहे हिन टेली फिल्म में। दोस्तों हेॾी वॾी मिस्टेक हे कीअं था करे सघनि। दोस्तों हीअ हिकु वॾी मिस्टेक आहे हिन टेली फिल्म में। दोस्तों हिन मिस्टेक जे बारे में तव्हां छा था चओ मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 9। ऐं दोस्तों हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसो त हिन शख़्स खे हिन वक़्तु ॻाढ़ा कपिड़ा पहिरियल आहिनि ऐं हिन शख़्स खे वरी कारा। ऐं दोस्तों तक़रीबन 1 मिंट खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त तव्हां ॾिसो हाणे इन्हनि ॿिन्हिनि शख़्सनि खे कपिड़ा चेंज आहिनि। 1 मिंट पहिरियां हिन शख़्स खे ॻाढ़े कलर जा कपिड़ा पहिरियल हुया, पर हिन वक़्तु वरी आसमानी कलर जा आहिनि। ऐं दोस्तों वरी 1 मिंट पहिरियां हिन शख़्स खे कारे कलर जा कपिड़ा पहिरियल हुया, पर दोस्तों हिते वरी डार्क ब्राउन आहिनि, मतिलबु त नासी कलर जा कपिड़ा पहिरियल अथसि। दोस्तों हाणे इहा ॻाल्हि सोचण जहिड़ी आहे त हे ॿई शख़्स गुज़िरियल 3-4 ॾींहंनि खां वठी हिन जंग में आहिनि। इन फिल्म जे मुताबिक़
त पोइ हिननि ही कपिड़ा किथां था जेके हिननि चेंज कया आहिनि। दोस्तों हीअ हिकु वॾी मिस्टेक आहे हिन टेलीफिल्म में। अॼु जे लाइ दोस्तों हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यारा भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं उन खां अलावा दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीउ वीडियो सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयो वियो हो। उन खां अलावा जेके बि दोस्त हाल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे बर वक़्तु मिलंदा रहनि। त दोस्तों मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हिन टेलीफिल्म सिंधू जो कसम त हीअ मुंहिंजो आख़िरी वीडियो हुयो। हिन वीडियो खां पोइ ऐं हिननि मिस्टेकनि खां पोइ का बि हिन टेलीफिल्म में मिस्टेक बाक़ी नाहे बची। दोस्तों हाणे नेक्स्ट वीडियो मां सिंध जाई ड्रामे में जेके मिस्टेकूं थियूं आहिनि उन्हनि जो अपलोड कंदुसि। दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।